एक सचो वाक़ियो आहे त हिकिड़ी माईअ जो मुड़ुसु गुज़ारियो। जॾहिं उनजो मुड़ुसु गुज़ारियो त हुनखे हिकिड़ो पुटड़ो हुयो। उहा पुट ते वेही करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। ऐं कई अॼुकल्ह अहिड़ियूं औरतूं आहिनि जेके पंहिंजे बचनि जे लाइ वेही रहनि थियूं ऐं ॿी शादी नथियूं कनि। पोइ उन माई जो उहो बचिड़ो कुझु ॾींहंनि खां बाद, कुझु सालनि खां बाद जवान थियो ऐं हर माउ जी ख़्वाहिश हूंदी आहे त पंहिंजे बचिड़े जी शादी ॾिसे, पंहिंजे बचिड़े खे घोटु ॾिसे। ऐं पोइ उहा दुआऊं कंदी रही त अलाह साईं मुंहिंजे बचिड़े खे घोटु बणाए, उनखे शादी कराए। त आख़िर हिकिड़े ॾींहुं उनजी शादी बि थी वई। जॾहिं शादी थी वई, नुंहुं घर में वठी आई। 2-3 ॾींहं सुठा गुज़रिया। उनखां बाद उन नुंहुं खे उहा ससु न पई वणे। अचे झेड़ो, तकरार, साड़, हसद, बुग़्ज़ शुरू थियो, फितनो शुरू थियो। ससु नुंहुं जो झेड़ो हलंदो रहियो। आख़िर ज़ाल जो चयो वठणु लॻो पुटु। ज़ाल चयोसि त पंहिंजी हिन कुराड़ी माउ खे घर मां कढ, न त मां न रहंदीसां। हू ज़ाल जे चए ते, उन घरवारी जे चए ते पंहिंजी माउ खे झंगल में छॾे आयो। जॾहिं माउ खे झंगल में छॾे आयो त 2-3 ॾींहंनि खां बाद उहो वेंदो हुते पंहिंजी माउ खे जेको आहे मानी पहुचाए ईंदो। 2-3 ॾींहंनि खां वरी बाद में वरी वेंदो, वरी उन माउ खे मानी पहुचाए ईंदो। अहिड़े तरीक़े सां सिलसिलो हले पियो। वरी ज़ाल ॾिठो, उनखे साड़ जाॻियो त हीउ वरी वञी माउ खे मानी थो पहुचाए अचे। पोइ ज़ाल चयोसि त ख़बरदार, हाणे पंहिंजी माउ खे मानी बि न पहुचाए ऐं माउ खे मारे करे उनजी दिलि, उनजो हां कढी खणी आ, मां ॾिसां ठीकु आहे, न त मां घर छॾे हली वेंदीसां। हू वीचारो मजबूर थियो ज़ाल जे चए ते। पोइ हुन छा कयो, उन वञी करे खंजर तिखो कयो। खंजर तिखो करे झंगल में हलियो वियो। 2-3 ॾींहं गुज़रण बाद माउ परेशान हुई त मुंहिंजो बचो छो न आयो। जॾहिं बचे खे ॾिठई त माउ ख़ुशि थिए पई, घोरी घोरी वञे पई, ख़ुशियूं पई करे, बचा छो देरि कई। ऐं हू ज़ालिम खंजर लिकायूं पई आयो। जॾहिं माउ जे वेझो पहुतो त माउ खे खंजर हणी कढी आई। जॾहिं माउ खे खंजर हयईं त उहा वीचारी तड़पी तड़पी वफ़ात करे वई। तड़पी तड़पी जॾहिं हुनजी माउ वफ़ात करे वई त ज़ाल जी ॻाल्हि ते अमल कंदे हुन छा कयो त माउ जी दिलि, माउ जो हां चीरे करे कढी हथ में खयईं। जॾहिं हथ में खणी रवानो थियो, हलंदो रहियो घर जे तरफ़, वापसि आयो त रस्ते ते हलंदे हलंदे थाॿो अची वियो। जॾहिं हुनखे थाॿो आयो त उन माउ जे दिलि ऐं हाव मां आवाज़ु आयो, बचा अलाह शाल तोखे धिकनि थाॿनि खां बचाए, अलाह तोखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारे। उहो छोकिरे इहो आवाज़ु ॿुधी न हां मां दिलि मां हैरान ऐं परेशान थी वियो। ऐं उहो ॾिसो त अमड़ केॾी दुआ कंदी आहे ऐं उन सां पुट केॾी ज़ियारती कई। उनजे बावजूदि उहा अमड़ जो हां बचे जे लाइ दुआ थी घुरे। त अमड़ अहिड़ी नेमत आहे रब ताला जी तरफ़ां। अमड़ अहिड़ी अज़ीम हस्ती आहे जेका हर वक़्तु जेॾी बि दिलि आज़ारी थिए पर बचड़नि खे पंहिंजनि खे दुआऊं ॾींदी आहे। पीउ माउ जूं दुआऊं वठो।